Done. ही बैत मूंखे हींअर यादि अची वियो आहे साईं हाफ़िज़ मोहम्मद बख़्श खे पुछणु आयो साईं अब्दुल कादिर खोसो उहो बि लतीफ़ खे पढ़ंदड़ आहे जी जी वाह। त साईं हाफ़िज़ बि हूंदो हो जीअं सो हरण हुमायो सरगर्दान संसार में कॾहिं बि उहो हिकिड़े हंधि हुनजो त सॼी थर खां हाणे साईं जो जेको हलणु चलणु हो सो रेगज़ारनि खां सब्ज़ारनि ताईं सब्ज़ारनि खां कोह सारनि ताईं कोह सारनि खां आबशारनि ताईं साईं सदाईं पंध में ईअं ई बसि लतीफ़ जी सेट त जीअं सो हलणु हुमार सरगर्दान संसार में सो उते साईं अब्दुल कादिर हिकिड़ो बैत पढ़ियो मूंखे अॼु ज़हन ते अची वियो हो त थर थूहर ऋण रोह मये सभु मनारिया थर थूहर ऋण रोह मये सभु मनारिया अंगण असी कोह आहे इन जमाज़ खे यानी हिकिड़ो ज़ाहिरी तोठ जो ज़िक्र आहे पर साईं हाफ़िज़ सां हुन मिसाल इहो चयो त साईं सॼी सिंध जे पेरनि भर हलियो हाणे कैंसर जहिड़ी बेपीरी बीमारी ई साईं खे एतिरो करे छॾियो जो साईं लाइ पंहिंजे घर जो आगुर बासी को थो नज़र अचे जॾहिं टेक ते उथे टेक ते वेहे उन लिहाज़ सां मयो हिकिड़ो लतीफ़ ते हिकिड़ो ॾिनो आहे न लतीफ़ हाणे इहो साईं हाफ़िज़ लाइ तव्हां बीमारी दौरान इहो बैत पढ़ी सघो था रुगो उठ लाइ कोन्हे इहा ॻाल्हि आहे त हिकिड़ा इशारनि में शाइर ॻाल्हि कंदी न कंदी करे वेंदा आहिनि पर उहा माण्हू सां वास्तो रखे थी जानवर सां वास्तो रखे थी गुलनि सां वास्तो रखे थी वणनि टिणनि धरती सां वास्तो रखे थी मीहोगी सां सोकाड़े सां वास्तो रखे थी के ॻाल्हियूं अहिड़ियूं न त इहो बैत साईं त मूंखां ॻोढ़ा ॿई पिया ऐं ख़ैर बैत त मूंखे बि ईंदो हो पर साईं महल जो अची पढ़ियो न अब्दुल कादिर सटे लाथई असुल साईं त ॻाल्हि आहे त साईं हाफ़िज़ जहिड़ा माण्हू मंज़ूर सोलंकी चयो हिकु दफ़े तक़रीर में जे ॿाहिरों को माण्हू अचे मूंखां पुछे त मां ॿुधायांसि हीअ शाइर साईं जा त चई त इहो हो कहिड़ो हुनजो हुलियो शक्ल छबी कढ़ी त मां भेटाइजी त भेटाई ॿुधाईंदो चवंदो भेटाई जो हुलियो कद बुत केरु कीअं हो त मां चयो उनखे हाफ़िज़ मोहम्मद बख़्श ॾेखारिया हा त भेटाई अहिड़ो हो मंज़ूर सोलंकी चयो ॿियो जामी चांडे बि चयो हो हिकिड़े हिते हो बेड़ाको नौशहर में कि जॾहिं आउं हाफ़िज़ खे ॾिसंदो आहियां न त मां सम्झंदो आहियां मां सॼी सिंध घुमी आयो आहियां रुगो हाफ़िज़ खे ॾिसण सां ई सम्झंदो आहियां त सॼी सिंध घुमी आहियां के माण्हू वॾी वथ हुया ॿारो चा भंभोर में हीअ वॾी वथ कुदरत जे पारां तोहफ़ो आहे हिकिड़ो तोहफ़ो आहे उहो आहे पर ॻाल्हि आहे त दुनिया ते हिकिड़ी माण्हू अचणु वञणो ॿी ॻाल्हि आहे न ॻाल्हि आहे त माण्हू त मिटीअ जो पर किरदारु वॾी शइ आहे यार वॾी शइ आहे दिलदार वॾी शइ आहे माण्हू त मिटी जो पर किरदारु वॾी शइ आहे माण्हू किरदारु माण्हू जो न मरंदो आहे किसी का मौत होता है तो बिछती है सफ़े मातम मगर किरदार मरता है तो मातम क्यों नहीं होता सही बिल्कुल हाँ तो माण्हू कहिड़ो जड़ो तड़ो थो मरे को धाड़ियल बि मरे थो त बि तॾो कनि था किरदारु मरे थो त मातम छो नथा कनि असली ॻाल्हि आहे किरदार जी माण्हू जी किरदारु आहे न त माण्हू मरणो ई कोन्हे सही सुकरात आहे बिल्कुल हा 3000 सालनि खां बि चढ़ी वियो आहे पर अॼु ताईं सभिनी जो उस्ताद आहे हा अरस्तु आहे अफलातून आहे हा कदा रूमी आहे लतीफ़ खां 600-700 साल अॻु में आहे त माण्हू जो उहो किरदारु न मरंदो आहे जेको हुन अदा कयो हूंदो आहे हिन समाज में फ़क़ीर साईं भला साईं हाफ़िज़ ते को हिकिड़ो ॿ शेर तव्हां माना हिकिड़ो यादि में तव्हां चओ त भला अर्ज़ड़ो साईं हाफ़िज़ ते को शेर साईं हिकिड़े ॿिनि सिटुनि में सॼे जग जी आज्ञा करे छॾी ॿुधी न जुड़ी जन्नतूं खोड़ धरतीअ ते पवंदियूं जॾहिं को बि महबूब महिमान ईंदो ॿिनि सिटुनि में सही माना त को बि हिकिड़ो नालो कोन खयईं त फिलाणो ईंदो खैरो ईंदो हैरो ईंदो जागण ईंदो जती ईंदो ईअं न पर हर को हुब वारो महबूब जेको महिमान ईंदो न धरती जन्नत थी पवंदी सॼी बिल्कुलु जन्नत बचे के अहिड़ा महिमान ईंदा त धरती दोज़ख बि थी वेंदी पर हीअ माण्हू हुआ जन्नत ठाहींदड़ त उहे ॻाल्हियूं साईं वारा करे विया तमामु बहितर आहे साईं हिते ॻाल्हाइण चवंदो आहियां त मां
मुंहिंजो त मामो हो मां सॼी उमिरि माण्हुनि सां गॾु रहियुसि पर हिननि ते ॻाल्हाइण में बि ॼण असांखे ॼण शर्म थो अचे कुझु त असां हक़ अदा ई न करे सघंदासीं सही सही केतिरी खणी पूॼा कयूं पर बिल्कुलु जीअं जहिड़ा हू हुआ न अहिड़ा असां हुननि खे पेश न करे सघंदासीं हू घणा असांजे बस जी सही ॻाल्हि न आहे सही 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 बिल्कुलु हक़ मौजूद बिस्मिल्लाह